अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोनू। तव्हां ख़बर ॾियूं था त ठटे ज़िले जे गारो थाणे ते मुक़ररु थियल मोरोवासी ASI अली गुल चांडियो जे क़ातिलनि ऐं नवाबशाह में क़त्ल थियल बबलू सोलंकीअ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ अदालती जांच कराइण लाइ काज़ी अहमद प्रेस क्लब आदो मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि डॉक्टर ग़ुलाम शबीर चांडियो, अली हैदर चांडियो, साहिल लाखो, अब्दुल कादिर चांडियो, राशिद चांडियो, एजाज़ चांडियो, वही चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन ASI अली गुल चांडियो, मोरो रहवासी बबलू चांडियो जे क़ातिलनि ऐं मरी वाक़िए जी अदालती जांच कराइण लाइ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवान ॻाल्हाईंदे चयो त मोरो जो रहवासी ASI अली गुल चांडियो जेको गारो थाणे ते मुक़ररु थियल हो, जंहिंखे क़त्ल कयो आहे, पर उनखे उतां जे ASP ऐं इंतिज़ामिया पारां ख़ुदकुशीअ जो रंग ॾियणु बदनीयती आहे, जेको सरासर ग़लति अमल आहे, जंहिंजी अदालती जांच कराए असुल क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं मोरो जे ॿिए रहवासी नौजवान बबलू सोलंकीअ जे नवाबशाह में अस्पताल जे अमले सां मिली करे बिरादरीअ जे बासर माण्हुनि हथां क़त्ल थियल नौजवान जे क़ातिल खे गिरफ़्तार कयो वञे। हुनजो वधीक चवणो त असां वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं सदर पाकिस्तान खां मुतालबो था करियूं त मथे वाक़िए जी अदालती जांच कराए असुल क़ातिलनि खे वाक़ो करे कानून जे कटहरे में पेश करे सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। सिंध पुलिस अंदरि कहिड़नि मसइलनि जे करे ख़ुदकुशियूं थी थियनि, कहिड़नि मसइलनि जे करे क़त्ल थियनि था, उन्हनि खे वाक़िअनि खे ज़ाहिर कयो वञे। हाणे ताज़ो घारो में मोरो जो रहवासी ASI अली गुल चांडियो जंहिंखे क़त्ल कयो वियो आहे, पर उतां जो SP चए थो त हिन ख़ुदकुशी कई आहे। ख़ुदकुशी करण वारो पाण खे हिकु गोली हणी सघे थो, ॿ गोलियूं इतफ़ाक़नि लॻी सघनि थियूं, पर हुन जे सीने ते 4-4 गोलियूं आहिनि। उन में आऊं चवां थो त अदालती जांच जोड़ाए उन में उतां जे SP खे ऐं उतां थाणे जे SHO ऐं DSP खे उन जांच में शामिलु करे असुल क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। असांजो मुतालबो आहे त अदालती जांच कराए अली गुल चांडियो जे क़ातिलनि खे ऐं बबलू सोलंकी जेको नवाबशाह में कैज़ुअलिटी में अस्पताल में क़त्ल कयो आहे, उन जे क़ातिलनि खे बि गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि जी अदालती जांच कराई वञे। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअमन। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।